बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम ऐं अॼु असां हिकिड़े नए टॉपिक सां क्लाउड कंप्यूटिंग एंड रिलेटेड टेक्नोलॉजीज़ हिन जे बारे में ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं वधीक फ़र्दर हलंदासीं आस्ते ॾाढे अगरि जे ब्लॉक चेन ऐं मेटावर्स जी ॻाल्हि कई वञे त असांखे पहिरीं इहो सम्झणु ज़रूरी आहे त पोएं दौर में छा पियो थियो पोएं दौर में कहिड़ा टूल्स टेक्नोलॉजीज़ लैंग्वेजिस यूज़ पियूं थियूं कहिड़ा फ्रेमवर्क्स पे यूज़ थिया हींअर कहिड़ा पिया यूज़ थियनि ऐं जेको आहे ईंदड़ वक़्त में छा कहिड़ा स्किल रिक्वायर्ड आहिनि सो तंहिंजे करे इहे हिकिड़ी नंढी प्रेज़ेंटेशन हूंदी इन में कुझु शयूं आहिनि जेके मूं सर्चिंग करे या जेके मूंखे सम्झ में आयूं बेसिक उहे मूं हिन में आयूं आहिनि पहिरियों टॉपिक आहे हाउ वेब वर्क्स वेब बेसिकली हिकिड़ो छा चइबो आहे मजमूओ आहे कंप्यूटर्स जो या हिकिड़ो नेटवर्क चओ ईअं सम्झो त हिकिड़ो नेटवर्क आहे उन नेटवर्क सां असां हर को ॻंढियो पियो आहे तव्हां बि ॻंढिया पिया हो आउं बि ॻंढियो पियो आहे ठीकु हाणे ही सिंपल हिकिड़ो पंहिंजो तव्हांजे साम्हूं हिकिड़ो इमेज आहे उन जे थ्रू तव्हांजो ही डिस्क्राइब पियो करे हिकिड़ो लैपटॉप आहे उहो टेलीफोन या सर्विस प्रोवाइडर जंहिंखे चओ उन सां कनेक्टेड आहे उनजो हिकिड़े पाड़े में किथे न किथे नोड आहे उहो नोड बेसिकली कंहिं सिटीअ जे सेंट्रल ऑफिस में वञी कनेक्ट थिए थो माना अहिड़ा पंहिंजो छा चइबो आहे हर इलाइक़े में हिकिड़ा नोड्स हूंदा जेके हर घर मां इंटरनेट वठी करे हिकिड़े नोड सां कनेक्टेड थींदा ऐं उहे नोड्स मिली करे सेंट्रल पॉइंट ते या हिकिड़े सिटी जे ऑफिस में जेको आहे इहो कनेक्टेड थींदा इन खे पोइ जे अॻिते वठी वञूं त रीजनल ऑफिस हूंदी उन खां पोइ हिकिड़ी हेड ऑफिस हूंदी सो बेसिकली ही सॼो नोड्स जो खेल आहे ऐं छा चइबो आहे असांजा जेके पॉइंट्स आहिनि उहे कनेक्टेड आहिनि त इहो हिकिड़ो ईअं सम्झो नेटवर्क आहे बेसिकली उन ते कमु पियो थिए हाणे असां अचूं था हाउ वेब वर्क्स ऐं वेब कमु कीअं कंदी आहे सिंपल असांजो हिकिड़ो ब्राउज़र हूंदो आहे ब्राउज़र ते असां URL लिखंदा आहियूं URL इज़ बेसिकली IP एड्रेस उनखे चई वठोसि उहा हिकिड़ी एड्रेस हूंदी आहे उहा रिक्वेस्ट सेंड कंदी आहे सर्वर ॾे सर्वर इज़ बेसिकली तव्हां उनखे एज़ अ कंप्यूटर बि या हिकिड़ो ईअं सम्झो त कंप्यूटर आहे जंहिंमें उहा इंस्टॉलेशन थियल आहे जेकी तव्हां वेबसाइट ठाही या जंहिंखे वॉच कयो था उहा उते इंस्टॉल थियल आहे जीअं ई तव्हां URL खे हिट कंदा त ओॾां रिक्वेस्ट वेंदी ऐं सर्वर तव्हां ॾे बैक में उहो हीअ लकीर ॾिसो बैक में तव्हां ॾे कुझु न कुझु मोकिलींदो जेको तव्हां हुन में स्टोर कयो हूंदो या सर्वर में स्टोर थियल हूंदो उहो तव्हांखे बैक ब्राउज़र ते मिलंदो ठीकु सर्वर जे पोयां डेटाबेस हूंदो आहे डेटाबेस बेसिकली असां जिते इंफॉर्मेशन पंहिंजी शेयर कयूं हिते स्टैटिक ऐं डायनामिक जी आउं ॻाल्हि कंदुसि स्टैटिक माना बीठल वेबसाइट ऐं डायनामिक माना चेंजेबल हाणे स्टैटिक ऐं डायनामिक में अगरि मां तव्हांखे फ़र्क़ु ॿुधायां त स्टैटिक हिकिड़ा के बि असां HTML पेजिस ठाहे छॾिया उन्हनि खे असां स्टैटिक चवंदासीं ऐं डायनामिक असां उन शइ खे चवंदासीं जंहिंमें सर्वर साइड यूज़ थियल हुजे ऐं डेटाबेस मां डेटा अचे सिंपल वर्ड्स हिकिड़ो मिसाल कंहिं बि वेबसाइट में को लॉगिन फॉर्म आहे या रजिस्ट्रेशन फॉर्म आहे इहो बेसिकली असांजी डायनामिक वेबसाइट चवराइबी जंहिंमें बि असां इंट्रैक्शन करे सघूं डेटा पंहिंजी विझी सघूं ऐं को न को आउटपुट मिले वक़्त साण उहा चेंज थिए उहा चवंदी आहे पंहिंजो डायनामिक वेबसाइट ऐं जेकी बीठल हूंदी या जेके असां पेजिस ठाहे छॾिया उहे असांजी हूंदी आहे स्टैटिक वेबसाइट अच्छा हाणे इन जी ॻाल्हि कंदासीं त फ्रेमवर्क्स जेके मार्केट में हींअर ट्रेंडिंग ते हलनि पिया बेसिकली फ्रेमवर्क्स जो कमु छा आहे ऐं छो इन्हनि जी आख़िर ज़रूरत छो पई जॾहिं अॻु में कोर शयूं हुयूं फ्रेमवर्क्स असांजे छा चइबो आहे ईज़ी कंदा आहिनि कमु माना डिफिकल्टीज़ खे असांजी खे आसानु कंदा आहिनि सपोज़ कयो बेसिक रिक्वायरमेंट्स असांजूं जेके आहिनि
उहे फिल करण लाइ असांखे हिकिड़ो टेम्पलेट ठाहे ॾिनो वेंदो आहे ऐं उहे शयूं हुन में पयूं हूंदियूं आहिनि माना तव्हां सिर्फ़ु उन्हनि खे पिक करे यूज़ कयो उन्हनि जो हिकिड़ो फाइल क्रिएट थियलु हूंदो आहे त तव्हां ईअं यूज़ करे था सघो सो बेसिकली इन जो मक़सदु इहो आहे त बेसिक एप्लीकेशन में जेकी रिक्वायरमेंट हूंदी आहे लॉगिन रजिस्ट्रेशन ऐं जेके छा चइबो आहे 2-3 पेजिस हूंदा आहिनि इहे असांखे बिल्ट इन फ्रेमवर्क में हिकिड़ा ॾिना वेंदा आहिनि या असांजा कनेक्शन्स हूंदा आहिनि जे अगरि बैकएंड में ॾिठो वञे त उते असांजा कनेक्शन्स हूंदा आहिनि बैकएंड में डेटाबेस कनेक्शन हूंदो आहे डेटाबेस सां क्यूरीज असांजूं हलंदियूं आहिनि इंसर्शन फेचिंग थींदी आहे अपडेशन थींदी आहे डिलीशन थींदी आहे सो बेसिकली उहे असांखे ॾिना वेंदा आहिनि ऐं फ्रंट एंड में बि असांजो ईअं एक्सपीरियंस हूंदो आहे ऐं अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि त फ्रंट एंड ते बि असांखे कुझु 2-3 पेजिस असांजा क्रिएट थियल हूंदा आहिनि जेके असांखे कुझु न कुझु एप्लीकेशन खे रन कंदा आहिनि ऐं डेवलपर लाइ आसानी हूंदी आहे हुन ते कमु करणु अच्छा ॻाल्हियूं मे बि मथां वेंदियूं हुजनि पर रिक्वायरमेंट असांजी छा आहे या हिननि शयुनि खे सम्झण लाइ असां वटि छा कहिड़ी नॉलेज हुजणु घुरिजे सो पहिरीं त इहा ख़बर हुजे त वेब कमु कीअं कंदी आहे उन खां पोइ HTML ज़रूरी आहे त अचणु घुरिजे तव्हांखे CSS आहे इहा बि ज़रूरु अचणु घुरिजे वनीला जावा स्क्रिप्ट माना बेसिक ओवरव्यू ख़बर हुजेव जावा स्क्रिप्ट जो त कमु कीअं थी करे अगरि आहे त बि ठीकु आहे अगरि न आहे तॾहिं बि पर जे आहे त प्लस पॉइंट आहे उन खां पोइ असां क्लाउड कंप्यूटिंग ते जे ॻाल्हायूं ऐं फर्दर असां हेठि जॾहिं ईंदासीं त क्लाउड ते बि ॻाल्हाईंदासीं त इन में असांजो APIs बि कवर थी वेंदियूं ऐं डिप्लॉयमेंट टूल जेके असांजा आहिनि उन्हनि ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त डिप्लॉयमेंट टूल छा आहिनि मे बी अॼु ई कवर न थी सघे पर असां अॻिते इन्हनि शयुनि खे डिस्कस कंदासीं अच्छा रीज़न बिहाइंड द बर्थ ऑफ द फ्रंट एंड टेक्नोलॉजीज़ फ्रंट एंड आयो छो फ्रेमवर्क्स आया छो इन्हनि जी ईजाद छो थी बेसिकली असांजो जेको पेज हो जेकी असां सिंपल वेबसाइट पे ठाही जेको ASP जो दौरु हो या PHP जो जेको करंट दौरु पियो हले पियो उन में असांजे पेज लोडिंग पे थी पेज लोडिंग पे थी रियल टाइम असांखे उहा इंफॉर्मेशन असांजे सर्वर सां इंट्रेक्शन कोन पियो कयो असां जॾहिं बि को का छा चइबो आहे इंसर्शन कंदा हुआसीं त असांजो पेज लोड थींदो ऐं पेज लोड थियण सां तमामु घणो इफेक्ट पवंदो अगरि का वॾी वेबसाइट ॾिठी वञे फेसबुक जो मिसाल वठूं था फेसबुक ते असां मल्टीपल कमु कंदा आहियूं हिकिड़े पेज ते सपोज़ कयो असां चेट पिया कयूं अगरि जे मां हिन खे क्लिक कयां त पेज लोड थी वेंदो मे बी उते का पोस्ट पई हुजे जेकी तव्हां पासे में ॾिसंदा हुजो सो इन शइ खे ॾिसंदे नज़र में रखंदे हिकिड़ी फ्रंट एंड टेक्नोलॉजीज़ जी इन्वेंशन थी इन खां अॻु में एजेक्स बि हुई एजेक्स में बेसिकली इहो कमु कयो पिए ऐं पंहिंजो रियल टाइम असांखे पंहिंजो ॾिनऊं पिए पर उन में कुझु अहिड़ियूं शयूं हुयूं जिन जे करे हिन शइ जी वधीक ज़रूरत पई घुर्ज थी ऐं जेको आहे हिन ते कमु कयो वियो नई टेक्नोलॉजी डेवलप थी सो हाणे इहो त हींअर मैंडेटरी थी वियो आहे त फ्रंट एंड अचणु घुरिजे न फ्रंट एंड हिकिड़ी अलॻि जॉब थी वई आहे बैक एंड हिकिड़ी अलॻि जॉब थी वई आहे ऐं डेटाबेस इंजीनियर या डेटाबेस जो जेको माण्हू हूंदो उहो हिकिड़ो अलॻि थी वियो आहे सभु पंहिंजनि कमनि ताईं महदूद आहिनि ऐं इहो जेको आहे इहो ई सॼो माना हिन जो फ्लो आहे एंगुलर पहिरीं असां एंगुलर ते ॻाल्हि कंदासीं एंगुलर गूगल जो जेको आहे इहो गूगल ठाहियो हिनखे ऐं पंहिंजो ही स्ट्रक्चर पंहिंजो फ्रेमवर्क आहे जेको डायनामिक वेब एप्स खे क्रिएट करण लाइ ठाहियो वियो MVC बि बेस्ट आर्किटेक्चर आहे MVC अॻिते असां डिस्कस कंदासीं थोरो मां हिन जो ॿुधाए छॾियां मॉडल व्यू कंट्रोलर ठीकु ऐं हिन में पहिरीं जेकी शइ आहे टाइप स्क्रिप्ट इज़ टाइम सेविंग टाइप स्क्रिप्ट बि हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेकी असांखे एरर्स ॿुधाईंदी आहे
टाइप स्क्रिप्ट बेसिकली असांजो टाइम सेव कंदी आहे, छो जो एरर्स जॾहिं डेवलपर खे या प्रोग्रामर खे इंटरफेस ते अची विया त तमामु घणो सवलो थींदो। ठीकु आहे, ईअं ई इन में जेको आहे असां ॾिसूं त सेपरेशन बि हीअ असांजी यूज़र इंटरफेस जी ऐं बिज़नेस लॉजिक जी जेको पहिरियों दौरु हो जंहिंमें असां छा चइबो आहे फ्रंट एंड बैक एंड ऐं सभु कुझु गॾे पिए कयो, उन में असां वटि इशू इहो हो त सभु शयूं गॾु हुयूं। इहो असां क्लाउड जो जॾहिं कॉन्सेप्ट ईंदो त उन ते फर्दर वधीक ॻाल्हाए सघूं था क्लियर, ऐं इन्हनि शयुनि खे पोइ वधीक सम्झी सघूं था। इन ई दौरान हिकिड़ो ॿियो फ्रेमवर्क रिएक्ट जेको असांजो फेसबुक ईजाद कयो, ऐं उन्हनि खे पंहिंजी ज़रूरत ऐं पंहिंजी घुर्ज ई त फेसबुक में उन्हनि खे पंहिंजो फ्रंट एंड इम्प्लीमेंट करिणो हो, तंहिंजे करे हीअ टेक्नोलॉजी ॾिनऊं। ओपन सोर्स फ्रंट एंड जावा स्क्रिप्ट लाइब्रेरी यूज़िंग इंटरफेस बेस्ड ऑन UI कंपोनेंट्स। बेसिकली UI कंपोनेंट्स लाइ फ्रंट एंड जो मक़सदु ई आहे इहो आहे UI UX खे जेको आहे इहो ॾिसणु, ऐं पंहिंजो फेसबुक ईजाद कई ओपन सोर्स रखियऊं त हिन में ॿिया बि कंट्रीब्यूट कनि, ऐं जॾहिं ॿिया कंट्रीब्यूट कंदा आहिनि त पोइ तव्हांजो जेको हू शइ हूंदी आहे प्रोडक्ट हूंदी आहे, जंहिं करे हुनजो आइडिया हिकिड़ो भलो आहे त उहा पाण ई खजंदी। सो हिन जो बि कमु इहो टाइम सेविंग ई ऐं सिंपल ई, एतिरी का वधीक ॾुखी कोन्हे। एंगुलर बि कुझु तरीक़नि सां ॾिठी वञे त ॾुखी ई, ऐं हिन में जेकी डेवलपमेंट जेकी आई उहा तमामु तकिड़ी ईंदी वई, छो जो हीअ फेसबुक जो हो ऐं हिन में जेको आहे दुनिया जा डेवलपर सभु वेठा उन्हनि कॉन्ट्रीब्यूट कयो पियो, उन करे कंपोनेंट बेस ई ऐं कंपोनेंट्स माना स्मॉल चंक्स में असांजी पंहिंजो फ्रंट एंड ठाहियो पिए। इहो बि असांजो क्लाउड जे अंडर हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे, उहो असां कंटेनराइज़ेशन पढ़ंदासीं त उते तव्हांजो क्लियर थींदो। वक़्त सां हाणे नेक्स्ट जेएस बि असांजो जेको आहे हिकिड़ो फ्रेमवर्क ईजाद थियो ऐं हींअर मार्केट में हिन जो बि नालो आहे। हिन ॿियो सभु कुझु सेम हो, जे अगरि कंपेरिजन में ॻाल्हायो वञे रिएक्ट ऐं नेक्स्ट जेएस जे त कंपेरिजन में ॿई सेम आहे, पर छा हो जो असांजो हिन प्रॉब्लम सॉल्व पिए कयो ACO जो। असांखे रिएक्ट में हुते हिकिड़ी लाइब्रेरी जेको आहे गेट्स पी उहा जेकी आहे असांखे डाउनलोड करणी पए पई, ऐं उनखे असांखे रिएक्ट में जेको आहे पंहिंजो इंटीग्रेट करिणो थिए पियो। नेक्स्ट जेएस असांखे बेसिकली इहा सहूलियत थी ॾिए, ऐं ACO जी सहूलियत थी ॾिए त असांजी जेकी आहे सर्वर साइड रेंडरिंग थींदी ऐं असांखे उतां डेटा मिलंदी। ACO बेसिकली इहो आहे सर्च इंजिन ऑप्टिमाइज़ेशन, ऐं पंहिंजो हिन जो जेको कमु हूंदो आहे उहो सर्च बार्स ते कमु हूंदो आहे ऐं रैंकिंग ते कमु हूंदो आहे। असांजो जेको गूगल ते असां का बि सर्च कयूं था उनजो जेको रेस्पॉन्स मिलंदो इनखे चइबो आहे ACO। API हिकिड़ो वॾो टर्म आहे ऐं वॾी टर्मिनोलॉजी आहे। ऐं सम्झां थो त क्लाउड में हिकिड़ो हिन जो क्लाउड जी जेकी ईजाद आहे हिन जे बेसिस ते थी, ऐं इहा हिकिड़ी लेयर आहे, कम्युनिकेशन लेयर आहे। कम्युनिकेशन लेयर कीअं असांजे फ्रंट एंड ऐं बैक एंड खे मिलाइणु, माना जेकी बैक एंड खां डेटा अचे पई फ्रंट एंड ॾांहुं उनखे कन्वर्ट हिकिड़ो जेको बैरियर विच ते आहे उहो असांजो API आहे, या वरी फ्रंट एंड खां डेटा असां पोस्ट था कयूं असांजे सर्वर ॾे त API जे थ्रू असां उनखे उछलाईंदासीं पंहिंजो बैक एंड ॾे, बैक एंड पोइ ट्रांसफर कंदो डेटाबेस ॾे। सो API जो कॉन्सेप्ट इहो आहे ऐं कम्युनिकेशन लेयर आहे। हींअर ताईं इहो दिमाग़ में रखो, अॻिते फर्दर तव्हांखे ॻाल्हि सम्झ ईंदी। अच्छा, हाणे असां आस्ते ॾाढे हलंदासीं क्लाउड नेटिव कंप्यूटिंग, ऐं इन ते ॻाल्हि ॿोल थींदी, इन जा जेके कॉन्सेप्ट्स आहिनि उन्हनि खे सम्झंदासीं। क्लाउड नेटिव कंप्यूटिंग हीअ अप्रोच आहे हिकिड़ी सॉफ्टवेयर डेवलपमेंट में, वॾो टर्म यूज़ थो थिए, ऐं बिल्ड रन स्केलेबल एप्लीकेशन मॉडर्न एंड डायनामिकली इन्वायरमेंट। हीअ हिकिड़ो हींअर वॾो टर्म आहे क्लाउड नेटिव कंप्यूटिंग। क्लाउड बेसिकली क्लाउड जो तव्हांखे मिसाल ईअं ॾियां, को इदारो आहे, इदारो बंदि थियो थो वञे पर उन्हनि जी वेबसाइट बंदि कान थींदी। उहो छो?
त उन्हनि जो सर्वर जेको आहे उहो क्लाउड ते पियल आहे ऐं क्लाउड अलाए किथे आहे उहा ख़बर कान्हे त इदारे जे बंदि थियण जे सूरत में या छा चइबो आहे मोकल जे सूरत में क्लाउड ते को बि असरु कोन पवंदो सिंपल ऐं हींअर ईअं थो सम्झाए सघां फर्दर अॻिते हलंदासीं त तव्हांखे शयूं पाण ई क्लियर थींदियूं इन खां पोइ जेको दौरु हो मॉडर्न आर्किटेक्चर खां या क्लाउड खां अॻु में जेकी ॻाल्हि ॿोल पई थी या सॉफ्टवेयर डेवलपमेंट इंडस्ट्रीअ में जेकी डेवलपमेंट पई थी उहा बेसिकली कीअं पई थी ही हिकिड़ो टर्म हो 1950s ताईं जेको आहे सॉफ्टवेयर जेके डेवलप पिए थिया उहे सिंगल सिस्टम ते हा सिंगल सिस्टम कीअं त कंहिं बि हिकिड़ी लैंग्वेज ते डेवलप पिए थिया सपोज़ जावा जो मिसाल वठी वठूं त जावा ते अगरि हुजे उनजो बिज़नेस लॉजिक लिखियो आहे त तव्हांखे फ्रंट एंड माना जेको तव्हांजो इंटरफेस हूंदो उहो बि तव्हांजो मैंडेटरी थी वेंदो त तव्हां उन ई ते ठाहियो अगरि पी एच पी में असां MVC पैटर्न ते कमु कंदा आहियूं उन में बि असां लाइ पोइ अगरि सपोज़ कयो असां ट्रेडिशनल या मोनोलिथिक में कमु कंदासीं त उते पोइ असांखे इन ई शइ में महदूद रहणो पवंदो त असां जेको आहे हिकिड़े बैरियर में हिकिड़े ई प्रोग्रामिंग लैंग्वेज जे बैरियर में वेही कमु कयूं ऐं इन खां पोइ वधीक ॻाल्हायां त डिफिकल्ट टू अपग्रेड अगरि सपोज़ कयो कंहिं कंपनी में आउं कमु कयां थो ऐं मोनोलिथिक ते मूं कमु कयो आहे त जीअं तव्हांखे अॻु में ई ॿुधायो त हिकिड़ी प्रोग्रामिंग ताईं महदूद हूंदो आहे ऐं पोइ तव्हांखे उन शइ जो प्रोग्रामर या उहो डेवलपर खपे उन लैंग्वेज जो त इहा शइ जेकी आहे इशूज़ हा जंहिंजे करे इहा ईजाद थी MVC बेस्ड आर्किटेक्चर आहे MVC इज़ बेसिकली तव्हांजी सॼी जेकी आहे एप्लीकेशन होल एप्लीकेशन जेकी आहे कनेक्टेड हूंदी आहे हिक ॿिए सां सपोज़ कयो एप्लीकेशन में कंहिं बि क्लास में या कंहिं बि पार्ट में क्लास हिकिड़ी छा चइबो आहे ऑब्जेक्ट ओरिएंटिंग जी आउं ॻाल्हि कयां पियो ऐं अगरि सिंपल करे ॻाल्हि खे सम्झायां त एप्लीकेशन या असांजे वेबसाइट में या असांजे सिस्टम में किथे बि हिकिड़ो एरर अचियो थो वञे त असांजी सॼी एप्लीकेशन डाउन थी वेंदी ऐं असांजे लाइ मसइला थी वेंदा हिकिड़ो इहो बि मसइलो हो त मेंटेनेंस सर्वर्स जी जेकी हूंदी आहे उहा ॾाढी डिफिकल्ट हूंदी ऐं अगरि जे असां उहा पंहिंजी वेबसाइट अपलोड कयूं था ऐं उहो सर्वर वेही थो वञे या उन सर्वर में को इशू अचे थो तॾहिं बि असांजे वेबसाइट या असांजे सिस्टम खे जेको आहे हिकिड़ो ख़तरो आहे तेसीं ताईं उहो असांजो डाउन हूंदो MVC मूं अॻु में जीअं ॻाल्हि कई MVC त MVC कमु कीअं कंदो आहे बेसिकली कंट्रोलर जेको हूंदो आहे उहो कम्यूनिकेशन जेकी आहे मॉडल ऐं व्यू इज़ बेसिकली असांजो इंटरफेस मॉडल असांजो उहो आहे जेको डेटाबेस क्यूरीज़ जेको आहे रन कंदो कंट्रोलर असांजो बेसिकली जेकी बि डेटा अचे वञे पई मॉडल ऐं व्यू जे विच में अगरि व्यू मोकिले थो डेटा मॉडल ॾे त उहा विच ते कंट्रोलर ॾींदी या मॉडल असांजो डेटा मोकिले थो व्यू ॾांहुं त उहा बेसिकली कंट्रोलर ॾांहुं ईंदी ऐं जेकी असां URL कॉल कंदासीं ब्राउज़र ते उहा बेसिकली उहो कंट्रोलर हूंदो आहे उनखे कॉल कंदासीं असां डायरेक्टली मॉडल या व्यू खे जेको आहे हिते कॉल नथा करे सघूं असां कंट्रोलर खे कॉल कंदासीं कंट्रोलर पोइ जेको आहे हिननि खे जेको आहे व्यू या मॉडल खे कॉल कंदो मॉडर्न आर्किटेक्चर खे ॾिठो वञे माइक्रो सर्विसिस खे त इन जो छा वधीक ब्रीफ अगरि इन ते मां ॾियां त उहा ई ॻाल्हि रिड्यूसिंग दी लैंग्वेज ऑफ बैरियर माना कंहिं बि हिकिड़ी प्रोग्रामिंग ताईं असां महदूद कोन हुआसीं सपोज़ कयो कुझु APIs असां PHP में ठाराए छॾियूं कुझु असां जावा में ठाराए छॾियूं त असां लाइ को मसइलो कोन हूंदो ऐं असां ईज़ीली कमु करे सघूं था APIs जो मक़सदु छा आहे या माइक्रो सर्विसिस जो माइक्रो माना अलॻि हर शइ अलॻि हूंदी आहे हिन में वॾे मां वॾो जेको आहे प्रॉब्लम जी सल्यूशन इहा आहे त का एप्लीकेशन आहे उहा डेवलप थियल आहे हिन ते माइक्रो सर्विसिस ते त उहा अगरि कंहिं जॻह ते को इशू अचे थो को बग अचे थो वञे त उहा कंहिं ॿी सर्विस खे डिस्टर्ब कोन कंदी माना
कंहिं एप्लीकेशन जे या कंहिं वेबसाइट जे ॿिए पार्ट खे जेको आहे एक्सप्लॉइट कोन कंदी ऐं अॻिते कोन वधंदी, उहा ओसी ताईं महदूद हूंदी। त असांजो इहो वॾे मां वॾो प्रॉब्लम जेको आहे सॉल्व थिए थियो। ऐं सिक्योरिटी असांजो जेको सिक्योरिटी जो असां इन में वॾो ख़्यालु रखियो वियो आहे जेसीं ताईं मूं कमु कयो आहे। ऐं आउं सम्झां थो त सिक्योरिटीज़ ते बि तमामु घणो हिन जी कमु कयो वियो आहे। राउटिंग ते हिकिड़ो वॾो कमु कयो वियो आहे। ऐं हीअ जेकी बिलिंग ई हिन जी उहा तमामु घणी आसान आहे। हुते असां जेको ट्रेडिशनल में उहो असां साल जो ख़र्चु ॾेई पिए छॾियो, हिते असांजो यूज़ेज थियो, जेतिरो असां यूज़ कंदासीं ओतिरो असांजो बिल ठही ईंदो।